राजू खानाणी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर इमदाद निज़ामानी मूजिब राजू खानाणी में 8 साल मासूम निगर अज़हर ख़ासकेली सां ॿिनि जवाबदारनि पारां इज्तिमाही ज़्यादती करण वारे वाक़े जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं जवाबदार धुर पारां वाटसन खे कूड़नि केसनि में फासण ऐं जान खां मारण जूं धमकियूं मिलण ख़िलाफ़ वाटसन पारां प्रेस क्लब राजू खानाणी अॻियां मासूम निगर सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। बाद में प्रेस क्लब राजू खानाणी ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंधियाना न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मासूम जे वालिद अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली ॾाॾे महमूद ख़ासकेली ऐं मासूम निगर अज़हर अली ख़ासकेली ॿियनि चयो त वाक़े खे 8 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं वाक़े में मुलविस जवाबदार अली रज़ा ख़ासकेली गिरफ़्तार न थी सघियो आहे। जॾहिं त ज़ुल्म जे इंतिहा आहे जो असां सां इंसाफ़ थियण बजाए जवाबदार धुर असांखे जान खां मारण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असां ग़रीब मिसकीन ऐं हमालीअ जे मज़दूरी कंदड़ पोरियत आहियूं। असां सां इंसाफ़ न थियो त असां मजबूर हिन शहर मां लॾे कंहिं ॿिए शहर हलिया वेंदासीं। हुननि IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP बदीन ॿिनि मसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे हिकदमि गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए तरफ़ जवाबदार अली रज़ा ख़ासकेली जंहिं 6 ॾींहं अॻु गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराए वरिती हुई, उन्हनि खे गुज़िर ॾींहुं CIA पुलिस बदीन RHC राजू खानाणी वठी आई, जिते डॉक्टर नियाज़ टालपुर पारां संदसि जुज़ा वठी DNA टेस्ट लाइ लम्स मोकिलिया विया। हुन जवाबदारनि जो जुज़ा वठंदे डॉक्टर नियाज़ टालपुर जो चवणु आहे त DNA रिपोर्ट अचण बाद ई ख़बर पवंदी त मासूम सां ज़्यादती वारे वाक़े में केरु मुलविस आहे।